له فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله الذي بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين. حمد ثنا عبادت بندگی वाखाण वॾाई सारा सना उन रबिल आलमीन जे लाइ जो रहमान रहीम आहे, जेको पंहिंजी सिफ़ते में आला ऐं मथां आहे, जेको आसमान ऐं ज़मीन जो रब आहे, जेको सारी काइनात जो ख़लकणहार मालिकल मुल्क आहे, जंहिंजे इल्म में हिकमत जो काइनात में सारी ज़मीन मथे या आसमान मथे कोई मुक़ाबिलो करे नथो सघे, जंहिं वटि गैब जे खज़ाने जूं कुंजियूं आहिनि, जेको अल्लाह आलिमुल गैब गैब जो इल्मु रखंदड़ आहे। राति जीअं तहरीकीअ में ऐं ॾींहं जी रोशनीअ में पूरो थिए थो, ई इल्मु अल्लाह आलिमुल गैब खे ॿिए कंहिंखे दुनिया में कंहिं मख़लूक़ खे काइनात में उहो इल्मु कंहिंखे पढ़ंदा आहिनि। उन वादहू ला शरीक लहू जी सारा ऐं सना जे बाद दुरूद ऐं सलाम अंबिया ऐं नबी ऐं पैगम्बर मथे अनगनत लखें किरोड़े जी तादाद में जंगल जे वणे जे पने खां वधारे जंगल जे डूंगरे नंढीअ जी रेतीअ जे ज़रे कणा वधारे दुरूद सलाम न काइनात जी हस्ती जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते थिए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, अजीजो ऐं दोस्तो, मुंहिंजा बुढ़ड़ा ज़ईफ़ माइट नौजवान साथी सुणन वारियूं कन ॾेई प्यारियूं माऊं ऐं भेणूं, मूं अल्लाह जे पाक कलाम क़ुरान मजीद, उन क़ुरान मजीद किताब जूं आयतूं हू लफ़्ज़ां जे साम्हूं बयानु कयाई, जेको लफ़्ज़ हर ॾींहं मथे हर टाइम वक़्त में आंजे कन मथां गुज़रिया हूंदा, हर इल्म वारे माण्हूअ या साम्हूं ई क़ुरान करीम जूं आयतूं बयानु कयूं। क़ुरान अल्लाह जो उहो कलाम आहे, क़ुरान उहा हस्ती आहे, क़ुरान उहा ताक़त आहे जेको ज़मीन खे तोड़े ऐं डूंगरे खे तोड़े छॾे। क़ुरान उहो अल्लाह जो कलाम पाक कलाम आहे जंहिंजे सुणन से जिन मुस्लमान थिया। क़ुरान उहो अल्लाह जो पाक कलाम आहे जंहिंजे सुणन से वैरान दिली आबाद थियूं। क़ुरान उहो अल्लाह जो पाक कलाम आहे जंहिंजे सुणन से मके जे कुरैश अबू सुफियान ऐं अब्दुल्ला जहिड़े जे कंधे खे हेठों ऐं नीचों करे ज़मीन मथे किराए छॾियो। क़ुरान अल्लाह जो उहो पाक कलाम आहे जे अकरमा बिन अबू जहल जहिड़े शिरक से जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 13 वरे ताईं सतायो, जॾहिं उन जो आवाज़ क़ुरान जो आवाज़ उन जे कन मथे पुॻो, तॾहिं अकरमा बिन अबू जहल जहिड़ा मको मौज़म छॾे यमन जे मुल्क खे रवाना थी विया। जॾहिं क़ुरान जो आवाज़ सुनो तॾहिं चवंदा आहे को अहिड़ो साथी जेको मूंखे मके पुॼाए।
कुरान में अल्लाह जे पाक कलाम में ताक़त है। उन आयतूं बयान कयूं जंहिंमें इरशाद आहे त या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाह मअस्साबिरीन। त ईमान वारा ऐं निमाज़ ऐं सब्र वठा कम गिनो अल्लाह साबरन साणा। साबर अल्लाह जो मोहम्मद बानू है। साबर अल्लाह जे बाने से बेश्तने मौला तंहिंजो वाइदो कयो। साबर अल्लाह जे बाने मर्द ऐं औरत लाइ उहो बेश्त है जेको न कंहिं अखि ॾिठो आहे न कंहिं कन मथे उहो पड़वा पियो आहे ऐं न कंहिं दिलि में इरादो अहिड़ो आयो आहे जे जन्नत कहिड़ी। जन्नत उहा आहे जे अल्लाह जो आख़िरी रसूल जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज वारी रात आसमान जो सैर करण वियो त हिकु मकान ॾिठे जेको मकान तमामु सुहिणो आहे ऐं उते हिकिड़ी औरत वेठी आहे सुहिणी हसीन। तॾहिं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूं जिब्रील अलैहिस्सलात व सलाम खे पुछियो त आहे जिब्रील आउं आसमान जी सैर मथे आयो या भला ही मकान जेको ॾिठे में अचे थो सुहिणो हसीन सोन ऐं चांदीअ जूं दीवारूं बनायल हुई मुश्क अंबर जो घारो आहे ही मकान कंहिंजो आहे? औरत वेठी ये केरु आहे? जिब्रील अलैहिस्सलात व सलाम फरमायो ऐ नबी आका जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही मकान जन्नतुल फिरदौस में उमर फारूक जो आहे। तॾहिं मुंहिंजो इहा औरत जेको वेठी आहे ये केरु आहे? कि इहा औरत जेको आहे जन्नतुल फिरदौस जी यानी बेश्त जी हूर आहे। इहा अलाह उमर अलाह पैदा कयईं। तॾहिं मूं चयो त उमर जो मकान हिते कीअं कहिड़े सबबु? तॾहिं चई त उमर जेको आहे गैरियतमंद अलाह इन लाइ उमर जो मकान बनाए पोइ जिब्रील अलैहिस्सलाम खे चयो त आऊं इन मकान में दाख़िल थियां। जॾहिं उन मकान खे ओॾो आहे करीब वियो तॾहिं उमर जे गैरियत मूंखे दाख़िल न थियण ॾिनो। पोइ अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं महराज मुंहिंजा वरी आया तॾहिं अमीर उमर खे सॾु करे चयो उमर हयाती हो। चई त उमर अॼु मूं आसमान मथे सैर करणु वियुसि पोइ मूं मकान हिकिड़ो ॾिठो। मूं जिब्रील खे पुछियो त हीउ मकान कंहिंजो आहे? चई उमर बिन ख़ताब जो आहे। चई अलाह जा रसूल पोइ ॼाण न वई। चई उमर तुंहिंजी गैरियत मूंखे मकान में दाख़िल थियण न ॾिनो। चई अलाह जा रसूल मुंहिंजी गैरियत? चई हा उमर बिन ख़ताब तूं गैरियत वारो तुंहिंजी गैरियत मूंखे दाख़िल। उहो उमर बिन ख़ताब जॾहिं उमिरि मथे वञे थो तॾहिं कुल नबीअ जो इमाम जंहिंजा अॻिला पोइला अलाह गुनाह माफ़ कयईं। जॾहिं उमर चए था अॼु उमिरो करणु वञा थो चए मुंहिंजा भाउ उमर अलाह जे घर काबतुल्लाह में वञे त मूं लाइ दुआ कजो अल्लाह मुंहिंजे गुनाह खे माफ़ करे। चए त हाय अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौसूम अनिल ख़ता आयो आने अॻिले पोइले गुनाह खे अल्लाह माफ़ करे छॾियईं। आंखे दुआ जी ज़रूरत घुरो आहे। चए उमर अञा आऊं ईअं दुआ लाइ तड़पां थो जीअं उञायल पाणीअ लाइ तड़पे ईअं माण्हू मुस्लमान जी दुआ लाइ तड़पां। वाह मुस्लमान उन पैगंबर जा उम्मती आहियूं जंहिंखे दुआ जी ज़रूरत नथी पए। दुआ जी मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे? आऊं पिंड बरोबरु आहियां बरोबरु आहियां पाण भला यार हिते वेठा आहियूं हादसो थी वियो आहे। बचड़े जी हिकिड़ी माउ वेंदी रही नंढड़ा बचड़ा छॾे कंहिंजे दिलि में अहिड़ो रोम आयो जे हयाल सलाह जो सॾु थियो मतां न ईंदी मुंहुं मथे अची वञे आऊं वञा हुन जमात में शामिल थियां। तव्हांखे कीअं दिलि जे अंदरि अहसासु नथो थिए? पाण जूं दिली जेको आई से डूंगर जहिड़ियूं छपर जहिड़ियूं थी वियूं जंहिं मथे का ॻाल्हि क़ुर ऐं हदीस जी असर नथी करे पाऊं। जेकॾहिं असर करे त पाण तौबा में किरी पऊं सजदे में किरी पऊं। मुंहिंजा परवरदिगार हिकिड़ो ॾींहुं नथो गुज़रे तेसीं हादसो चालू थी वियो। हिकिड़ो ॾींहुं हिकिड़ो ॿिए ॾींहुं ॿियो ओचितो मौत थी पियो। इन मुंहिंजा पाण बर्दाश्त नथा गिनो पोइ भला ही तकरीरूं पाण खे पूरो कनियूं पाण मथे कहिड़ो असरु कनियूं। मुस्लमाननि जूं तारीख़ूं पढ़ो। मुस्लमान मथे जॾहिं क़ुर जी हदीस जी हिकिड़ी ॻाल्हि पुगी तॾहिं उन अमल करण लाइ करे तयारु थी वियो त बेशक हीअ ॻाल्हि जेको आहे अलाह जे पाक कलाम जी सची अलाह जो पाक कलाम सचो हदीस पैगंबर जी सची आहे। हिन में तव्हांखे कीअं असरु नथो थिए अलाह ॼाणे। या त पंहिंजी रोज़ीअ में रोलो आहे या त तकरीर करण वारा जेको आहीं तंहिंमें अमल न आहे या त पाण जेको आहियूं कहिड़ी ख़बर पाण मथे कहिड़ियूं आफ़तूं मुसीबतूं नाज़िल थियण वारियूं आहिनि जंहिंजे वजह सां पाण खे कोई अलाह जे पाक कलाम जी ॻाल्हि असरु नथी करे। 100 माण्हू हूंदा
तंहिंमां 50 माण्हुनि खे यानी अहिड़ो लॻंदो त बरोबरि क़ुर हदीस जी ॻाल्हि जेको हुई सची सही हुई ऐं हिकिड़ा माण्हू मज़ाक मश्करीअ में यानी 50 माण्हू जेको हूंदा मज़ाक मश्करीअ में न तकिरे ॻाल्हि खे ॿुधाए त ही इबरत जा टाइम ई गिनण जा हिते पाण इबरत गिनो हिन जॻह मथे आया आहियूं इहे पाण ताज़ियत ऐं कम लाइ आया आहियूं ताज़ियत कुरे खे चइजे जंहिं अज़ीज़ जे घर मरणो थी वञे त उन जे घर वञी ऐं ताज़ियत यानी गम में शरीक ऐं ज़ियारत कुरे खे चइजे ज़ियारत जी माना माण्हू मोल से मुलाक़ात करणी जीअं मके शरीफ़ को उमिरि या हज मथे वञे त पाण चऊं मके जी ज़ियारत मथे वियो हाणे मदीनतुल मुनव्वरा वियो त जे मके जो सफ़र पूरो थी वियो हाणे मदीनतुल मुनव्वरा जी ज़ियारत मथे वियो त मदीने में वियो मदीने खे ॾिठे न मदीने जी ज़ियारत कई ज़ियारत जी माना जेको मरनार से मुलाक़ात करणु त पाण मरनार से मुलाक़ात न करण आया आहियूं पाण ताज़ियत अज़ीज़ ऐं क़रीब ऐं जीअं ताज़ियत गम में आया आहियूं त पाण हिते अहिड़ो न सम्झूं याने लिखार क़ुर जी सयूं ॻाल्हियूं सयूं ही पूरियूं थी वयूं पोइ पाण सारी राति हिते वेठा आहियूं ऐं गपा सपा करी वरी क़ुर जी ॻाल्हि मज़ाक ऐं मश्करी में पाण उॾाए छॾियूं मुंहिंजे आका मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त जॾहिं मदीने में को जनाज़ो थींदो हो जॾहिं को मरी वेंदो हो तॾहिं असीं उन जे गम में शरीक थी वेंदासीं उन जे घर वेंदा हुआसीं पोइ उन खे तसली ॾींदा हुआसीं पोइ जॾहिं जनाज़ो खणी क़ब्रस्तान मथे वेंदा हुआ तॾहिं असां बि मड़े ईअं वेठा हूंदा हुआ जीअं पखी वेठा हुआ पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां वटि कॾहिं यानी ॻाल्हि सुणाईंदा हुआ क़ुर हदीस जूं अलाह जो पाक कलाम जूं ऐं कॾहिं मुंहिंजो आका मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काठी खणी पट खोतरींदो पियो उन गम में शरीक थींदो पोइ क़बर जो असांखे डपु ॾेखारींदा हुआ त न्यारो अॼु हिन मुस्लमान मर्द या औरत खे हिन खणी आया आहियूं क़बर में हिन दफ़न कंदासीं सुबुह जो पाण पाण हिन जॻह मथे अचींदासीं ऐं मुंहिंजा भाउ ऐं हिन मुंहिंजा इबरत गिनो हीअ क़बर जेको आहे इन में जॾहिं पाण अचींदासीं तॾहिं सवाइ नेक सुहिणे अमल जे भले अमल जे तई का वस्तु दुनिया जी कीन हलंदी दुनिया जी का वस्तु अहिड़ी कीन हूंदी बाल औलाद दोस्त अहबाब मड़े यानी छॾे वेंदा नेक ऐं सुहिणो अमल हूंदो मणे जा मण मिटी ॾेई करे ऐं मड़े हलिया वेंदा सुञ भैया बान में छॾे वेंदा जीअं मलापण जे शहर में चई त भेणी थींदी बहिरान में वो कंदे हैरान में हुन घणे हैरान में दुनिया दारुल फना त तुंहिंजी भेणी तुंहिंजी जॻह तुंहिंजो मकान जेको आहे भैया बान संज भर में थींदो उते तुंहिंजो साथी तुंहिंजो मददगार कोई की न हूंदो त उन क़बर जो पाण ख़ौफ़ करियूं ही हादसा थिए था हिन मुंहिंजा इबरत गिनी अलाह खे यादि करियूं मर्द ऐं औरतूं असलात ख़ैर मिन नौम थी पियो सॾु थी पियो पाण सता पिया अज़ीज़ो दोस्तो इन टाणे जेको क़ौमूं सुतियूं उन जो हशर अलाह ताला अहिड़ो कयो तबाह बर्बाद थी विया आदम ते समूद जे क़ौम मथे जेको अज़ाब आयो ते फिरौन जे टाइम में आयो क़ुर चए थो सूर्य आराफ न्यारा पढ़ियल हुआ त वलो नाल क़ुरान फताना अलैहि बरकात मिन समाए जे ज़मीन आसमान जे दरमियान यानी ज़मीन मथे रहण वारा बस्तीअ ॻोठे जा इलाइक़े जा मुल्क जा रहंदड़ मर्द ऐं औरत जे करे फरमान बरदार हूंदा त असीं ज़मीन ऐं आसमान जूं बरकत उन मथे नाज़िल कंदासीं ज़मीन में अनाज उगाईंदासीं ऐं आसमान मथां मींहुं वसाईंदासीं जेकॾहिं नाफ़रमान थिया त अज़ाब असांजो उन टाणे अची ईंदो फिरो जो जिन टाणे ई मिठीअ निंद्र में सदा पिया हूंदा मिठी निंद्र अची वेंदी फिरो जी निंद्र कहिड़ी अचे थी इन निंद्र में हूंदे मां सता पिया हूंदा मुंहिंजो अज़ाब इन टाणे अची वेंदो या उन टाइम में जेको बिपोरे जो टाइम जेको आहे ही 3 टाइम सूर्य नूर में त ही 3 टाइम जेको ई से परदे जा टाइम ई हिकिड़ो टाइम सुबुह जो यानी ही परदे जो रहियो इन टाणे यानी माण्हू पंहिंजे घर जे अंदरि हुए थो पोइ इन टाणे अलाह जो मोहम्मद बानो यानी इबाद करे त अज़ाब हिकिड़ो बिपारनि जो ऐं हिकिड़ो इन टाइम में अचे थो माण्हू गफ़लत जे निंद्र में सुतो पियो हुए थो अलाह खे यादि नथो करे अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरंदा हुआ त मुंहिंजा रब करीम ईंदड़ ऐं आफ़त कणा औचती पकड़े औचते अज़ाब कणा तो अलाह असांखे बचाए अज़ीज़ो दोस्तो 5 वक़्त निमाज़ क़ाइमु करियो मौत अचींदो किन टाणे अचींदो पूरो थींदो मौत वात किन ॼाणींदो त हाणे हिन जा कारोबार बि रहंदा बच्चा यतीम थी वेंदा मिसकीन बनी वेंदा सुञ भैया भान में या मुसाफ़िरीअ में मौत खे हुकुम थींदो उन टाणे मौत अची वेंदो
हदीस शरीफ में अचे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह पाक ई इरशाद फरमाइनू सूरह अंबिया में आयत मौजूद है त मुंहिंजा नबी मौत तो मथे अचींदो असीं तोखे कीन छॾींदासीं तो कना पुठिया तंहिंखे कीन छॾींदासीं तो कना अॻियां तंहिंखे पाण खे नबी के आदम अलैहिस्सलाम के आयो इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो दोस्तो अल्लाह जो खलीलो मौत उन इब्राहिम अलैहिस्सलाम खे न छॾे याकूब अलैहिस्सलाम जे नस्ल में जा अल्लाह बनी इसराइल जा पैगंबर मरे पैदा कयईं अल्लाह पैगंबर जा नस्ल पैदा कयईं याकूब अलैहिस्सलाम के पण मौत न छॾे त उन मिणी मत जॾहिं मौत आयो त मां ताईं तयारी करे गिनो पंहिंजे गुनाह कना माफ़ी घुरी गिनो ऐं तौबा करे गिनो ऐं पोइ सब्र कयो अल्लाह ताला जो सब्र जो बदिलो दुनिया ने आख़िरत में ॾिनो त सब्र करणो पवंदो रुक जा मौत मथे अचानक मौत मथे अचानक हादसे मथे रुक जा अचणा टपणा पवंदा अल्लाह जे नबीअ फरमायो त अवल घड़ी जेको आहे सब्र जी उन टाणे वारी आहे जिन टाणे माण्हू खे धक लॻे थो ओचितो उन टाणे ऐं जेकॾहिं उन टाणे न कयईं पोइ जेकॾहिं सब्र कयईं त हीउ सब्रनि जो न आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़ी औरत जो छोकिरो वफ़ात करे वियो तॾहिं वाह वेला करे रुअण लॻी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो तूं सब्र कर तॾहिं चयईं त मूं वटां सब्र थी नथो सघे मूं सां थई आहे अहिड़ी कंहिं सां न थई पोइ कंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलिया आया चए तूं सब्र नथी करीं हाणे करे कीन सघंदी जॾहिं रवाना थिया तॾहिं माण्हू चयो आहे की हा सुञातो ई इंसानु कहिड़ो जे मूंखे ख़बर न आई त कहिड़ो न चयो मूंखे सब्र कर पर मूंखे ओचितो धक लॻो आहे मूं ते ओचितो हादसो आयो मूं त सब्र नथो थी तॾहिं चए थी अलाह जो आख़िरी नबी जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल नबी जो इमाम हो तोखे सब्र जी तलक़ीन कयईं टेर वञी दौड़ी वई चए अलाह जा रसूल हाणे आओ सब्र करियां थी मूंखे माफ़ कर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त घड़ी सब्र जी तो विञाए छॾ हाणे सब्र तोड़ा थी न सघनि त मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो मौत न कोई आफ़त इंसान मथे कई कई शिकली में हादसा अचे था तिन टाणे सब्र करियो ऐं अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त सब्र जूं घड़ियूं आहिनि इन घड़ीअ में पहिरीं अवल घड़ीअ में जंहिं सब्र कयो अलाह उन जे बेड़े खे पार करे छॾींदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ ॾसई आहे बरनार मरी वञे आंजो कोई नुक़सानु थिए ताईं पढ़ो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अहिड़ो न ई मौत जो सुणो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा मोमिननि जी माउ चए थी असीं वेठा हुआसीं ॿाहिरि त असांजी चिमनी हुजी वई चिमनी ॿरई पई से वाह लॻो हुजी वई तॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी हज़रत आयशा रज़ी अल्लाह अन्हा चए थी मुंहिंजा आका चए त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन तॾहिं मूं पुछियो अलाह जा नबी हा इन्ना लिल्लाह कुल जा को हादसो थियो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त न यानी ही चिराग जेको चिमनी ॿरे पई इहा हुजी वई एतिरे मूं इना असीं अलाह जा आहियूं अलाह जा मोटंदा त मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो हादसे मथे सब्र करो इंसान दुनिया में जेको आयो आहे से इन मथे तकलीफ़ूं मुसीबतूं अचींदियूं अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आज़माइश ऐं इम्तिहान जा दौर खुली वेंदा क़यामत उॾीअ क़रीब आहे क़यामत जूं जेको निशानियूं अलाह जे नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयूं हुयूं त हिकिड़ी आग निकिरंदी जंहिं मथे इराक ऐं शाम जा यानी उठे जूं गिरदनियूं उन आग में जा ॾिसबियूं उहा आग कंहिं सन हिजरीअ में यानी निकिरी वई जंहिं मथे उन मदीने जे माण्हू बसरा जे माण्हू उन आग जे सेक मथे उन आग जे साए मथे उन उठे जूं गिरदनियूं ॾिठियूं यानी हिकिड़े किताब जे अंदरि लिखे त उहा आग पहिरीं जेको हुई उहो निकिरी वई आहे क़यामत जी निशानी हाणे जेको आग माण्हुनि जो पीछो कंदी उहा आग ॾखणे पारां काछे जे पारां निकिरंदी या उलहंदे पारां निकिरंदी पोइ माण्हुनि जो पेशो कंदी हितां माण्हुनि खे खणंदी माशर जे मैदान में पुॼाईंदी पोइ अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आग अहिड़ी ख़तरनाक हूंदी अलाह जे नबीअ चयो त माण्हू बेहोश थी करे हुन आग जे धप में छणी पवंदा फिर आग उभी रहंदी पोइ माण्हू नज़र से न्यारींदा पिया जॾहिं वरी वेठा ई खणी उथींदा तॾहिं वरी आग पीछो कंदी अज़ीज़ो दोस्तो उहा आग अचानक निकिरण वारी आहे क़यामत उॾीअ क़रीब आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त याजूज माजूज अचींदा मुंहिंजे उम्मत मां में असां में अर्ज़ु कयो त अलाह जा रसूल याजूज माजूज जेको निकिरंदा उहो भला आदम जे औलाद में जा हूंदा यानी ॿियो केरु हूंदो अलाह जे नबी फरमाए त उहे याजूज माजूज जेको हूंदा जंहिंजो क़ुर जे सूरे सिपारे 16 में सूरे काफ में ज़िक्र है इन याजूज माजूज मुफ़्सिदून फिल अर्ज़ ये कुरान करीम जी आयत है ई निकिरंदा अलाह जे नबी फरमायो इंसान जूं बस्तियूं जेको हुयूं रहियूं जेकी जंगल रहा इन में जेकर उन याजूज माजूज खे छॾियो त यानी उन जंगल खे खाई ख़तमु करे छॾी पोइ अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो
तो उन लाइ करे हिकिड़ी दीवार बनाए छॾी आहे। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू हुरैरा चई त हिकिड़ो ॾींहुं मिंबर मथे खुतबो ॾिनो, तॾहिं क़यामत जो बयानु कयूं। पोइ उन बयान में चयूं त हे मुंहिंजा असहाबो, याजूज माजूज जी जेको दीवार बनायल हुई, जेको क़यामत जो ॾींहुं बंदि टुटंदो, उन मुंहिंजा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त हिकिड़ी सौराख थी वई आहे। तॾहिं असां चयो त असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वाइसो। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही आङिरी मथे आंगूठा रखी चई त मुंहिंजा असहाबो, याजूज माजूज जी जेको दीवार हुई तंहिंमें हेतिरो सौराख थी वियो। तॾहिं असां पुछूं कि अलाह जा रसूल पूरो उन जी तयारी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त उन जी तयारी आहे, उन तयारी लाइ करे सची तौबा करे गिनो। तॾहिं चवंदा अलाह जा नबी तयारी उन जी कहिड़ी आहे? पाण सगोरन फरमायो त मुंहिंजे रब जॾहिं मूंखे पैदा कई तॾहिं मूं क़यामत खे ॿिन्ही खे भेरा हलाए। आओ ख़ातम नबी न आहियां, मूं नो पुठियां नबी कीअं हूंदो? तॾहिं असां में छोकिरो हाणे पुठियां दुनिया हूंदी, त दुनिया मूं नो पुठियां हूंदी, पर मूं नो पुठियां नबी कीअं न थींदो? क़ुर नबी। तॾहिं अलाह जा रसूल पोइ नबी थींदा? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त मूं नो पुठियां 30 नबी कूड़ा थींदा। ते कहिड़ा? ते नबुवत जो दावो कंदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में थिया हुआ जे नबुवत जो दावो कयो। हिकिड़े जो नालो मसीलमा कज़ाब हो, ॿिए जो नालो असवद अनसी हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में इन ॿिन्ही नबुवत जो दावो कयो। असवद अनसी जेको हो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ज़माने में जंग यमामा लॻी, तंहिंमें हिनखे मारे विधऊं। ऐं मुसैलिमा कज़ाब अलाह जे नबी जे ज़माने में मरी वियो। ॿ औरतूं उन दावतो कयो, ई दावो कयो नबुवत जो। ई 4 नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में थी विया। ऐं पुठियां यानी मौली सनाउल्लाह अमृतसरी जे ज़माने में गुलाम अहमद कादियानी इन पर नबुवत जो दावो कयो हो, जेको मौलाना सनाउल्लाह अमृतसरी मथे कागर लिखे त आऊं नबी आहियां, आऊं मसीहुल मऊद ईसा अलैहि सलाम पण आऊं आहियां, ऐं दज्जाल काणू पण आऊं आहियां, ऐं अलाह पण आऊं आहियां। ई मौली सनाउल्लाह मथे कागर लिखे। तॾहिं मौली सनाउल्लाह चयो अमृतसर वारे त तूं मूं सां मुनाज़रो कर, जेकॾहिं सचो नबी उणे त अलाह मूंखे बर्बाद करे मूंखे मौत ॾे, जेकॾहिं तूं कूड़ो नबुवत जो दावो कए हूंदे त अलाह तोखे ज़लील करे मारींदो। मौली सनाउल्लाह इन ॿिन्ही मुनाज़रो कयो, जंहिंमें गुलाम अहमद कादियानी मौली सनाउल्लाह अमृतसरी जे ज़माने में यानी बेहुरमतीअ वारो ज़लील वारो जो मौत थियो। गाॾीअ में यानी ट्रेन में सफ़र करे रवानो थियो। अहिड़ी हिनखे बीमारी अथई बदहज़मी जी जुलाब लॻा, जंहिंमें गुलाम अहमद कादियानी वफ़ात करे वियो। मौली सनाउल्लाह अमृतसरी 40 वर पुठियां जीअरो हो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त पोइ आख़िरी अञा हिकिड़ो दज्जाल थींदो, पैदा थींदो नबी। तॾहिं असां जो कयो त दज्जाल मुंहिंजी उम्मत में अची वेंदो, ही चवंदो अलाह पण आहियां ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पण आहियां। आख़िरी जेको दावो कंदो नबुवत जो त ही थींदो त ॿिया दुनिया में नबी जेको यानी किथे थी विया आहिनि बाक़ी हुअण वारा, ते अलाह जे नबी ज़बान में चई 30 मूं पुठियां दज्जाल नबी नबुवत जो दावो कंदा त ही दुनिया में थींदा। ऐं क़यामत ओॾी क़रीब आहे त उन क़यामत जे अचण खां अॻियां पाण कमरियूं कछे गिनऊं, पंहिंजे गुनाह जी माफ़ी घुरी गिनऊं त अलाह तव्हांखे उन ॾींहुं हलाक बर्बाद न करे। अलाह जे नबीअ फरमायो त क़यामत जूं निशानियूं ओॾियूं क़रीब अची वियूं। असां में अर्ज़ु कयो अलाह जा रसूल निशानियूं कहिड़ियूं हुई? अलाह जे नबीअ फरमायो त हाल मां अलाह जा मोमिन बाना ज़मीन मथां इल्मु खजी वेंदो। असां में अर्ज़ु कयो अलाह जा नबी इल्मु कीअं खजंदो? ते आलमे जो मौत थी वेंदो ऐं जाइल माण्हू रही वेंदा, माण्हू वटि अहिड़ा बयान कंदा जेको माण्हू उन खे फतवा पुछंदा ऐं उहो माण्हू खे गुमराह कंदा। अलाह जे नबी फरमायो तयार इंतज़ार कजा त क़यामत ओॾी करीब आहे। त हाल मां अलाह जा मोमिन बाना हिन ज़मीन मथां वेंदा रहिया। अहिड़ियूं हस्तियूं वेंदियूं रहियूं जीअं सऊदी अरब जो अब्दुल्ला बिन बाज़ जेको नाबीन हो, जंहिं छा फैसल खे चयो पाणीअ मथे जॾहिं छा फैसल टैक्स रखे पहिरें छा फैसल खे चई त मुंहिंजे आका मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हूअ मथे ॾुकार का साली पाणी जी तंगी आ वई, तॾहिं मदीने जी ज़मीन मथे मींहं निमाज़ पढ़ी दुआ घुरे तूं अॼु पब्लिक मथे टैक्स सघाईं थो, पाणी जो टैक्स न आई। जे टैक्स लाहीने न त अॼु यानी ई अब्दुल्ला बिन बाज़ जेको आहे हिजरत करे हिन मदीने जे मुल्क मां अरब जे मुल्क मां रवानो थी थो। पोइ ॾिसां भला बादशाह केतिरा तो बेरा माण्हू वेंदा, केतिरा अब्दुल्ला बिन बाज़ बेरा वेंदा। जॾहिं अब्दुल्ला बिन बाज़ सुबुह जो रवानो थियो तॾहिं सारे अरब जा माण्हू बादशाह खे छॾे अब्दुल्ला बिन बाज़ बेरा रवाना थिया। तॾहिं बादशाह जो त वरी अच हाणे आऊं पाणी मथां टैक्स लाहे छॾियां थो।
अहिड़ा आलम मिस्र में अलामा अलबानी जे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि जी हदीसनि जो निचोड़ करे हदीसूं पाण ताईं पुॼायूं। ही दुनिया जा 4 वॾा मुहदिस हुआ। हिकिड़ो मिस्र में अलामा अलबानी, ॿियो सऊदी अरब में अब्दुल्ला बिन बाज़, जंहिंजो पूरी दुनिया में फतो हले थो, ऐं ॿियो पाकिस्तान में शाह बदिउद्दीन शाह राशिदी, अलाह उनजे क़बर खे कुशादी करे, जेको झंडे वारे पीरे में जा हो, जेको पीर शिरक में माण्हू मुब्तला कंदा हुआ, जेको अलाह उनजे इल्म खे एतिरो वधाए, जेको पीर बदिउद्दीन जेको हिंगोर माण्हू जी इमामत कंदो हो, मौलाना यूसुफ सोते ॻाल्हि कयईं, आउं जॾहिं पाकिस्तान वियुसि तॾहिं अलामा बदिउद्दीन यानी हिकिड़ो तफ़सीर लिखे पई, तॾहिं मूं चयो त छा बदिउद्दीन ही कहिड़ो करियो था, क्या हिकिड़ो तफ़सीर लिखां थो, अहिड़ो हदीसनि जो निचोड़ कयां थो जेको दुनिया जे कूणे कूणे में पुॼाईंदो। पोइ अलाह उनजी उमिरि खे एतिरी न वधाए, उहो वफ़ात करे तफ़सीर उते रही वियो। अलाह वरी अहिड़ा आलम पैदा करे जो उन तफ़सीर खे मुकमल कई, जेको दुनिया जे खूणे खूणे में पुॼे। ऐं मुहद्दिस इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि, जेको इमाम बुखारी जी किताब लिखियो हुयो, इमाम बुखारी उन मुक़दमे में जेको बुखारी किताब लिखे, उन किताब में लिखे त आऊं इल्मु पढ़णु वियुसि पे, तॾहिं स्टीमर में रवानो थियोसि, तॾहिं मूं वटि पैसे जी हिकिड़ी थैली हुई, ॿाहिरि चोर हिकिड़े थैली ॾिठे पैसे जी न्यारे ॻीणे, ऐं मूंखे कंहिं माण्हू पुछियो तो वटि घुरो आहे, त मूं चयो मूं वटि पैसा आहिनि, पहिरियों माण्हू डाकू हुन रड़ो पिए कंहिं त मुंहिंजे पैसे जी थैली वई, मुंहिंजे पैसे जी थैली वई, मूं वटां को चोरायो। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि चए थो त पैसा त मुंहिंजे हक़ जा हुया, हाणे ही धाऊं करे त मुंहिंजा पैसा ॾिसी मूं वटां थैली न करे त मूं मथे आरोप अचंदो, पहिरियों रक़मूं पैसे जूं हुयूं, अलाह खे मालूम केतिरा पैसा हुआ। इमाम बुखारी पैसे जी थैली दरिया में खाए, दरिया में जॾहिं फिगाए छॾे, ॾेर उन ॾिठे ऐं पुछे चए त मुंहिंजा पैसा विया, ॾिठे न फिगाए छॾे। इमाम बुखारी रड़ो पिए कंहिं तरफ़, स्टीमर वारे मिणी तलाशी कई मिणी माण्हूअ जी। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि खे पण न्यारे त इमाम बुखारी जो मूं वटि पैसा न आई, मूं थैली हिन जी न आई कई। जॾहिं रवाना थिया त हाणे हलो स्टीमर रवानो थियो, तॾहिं चई इमाम बुखारीअ खे त भला तो वटि पैसे जी थैली हुई, मूं त दावो कयो अथई किरा खे, चए मूं दरिया में फिगाए छॾी, चए हेॾी रक़म तो दरिया में फिगाए छॾे, चए क़यामत जो ॾींहुं जॾहिं थींदो, ऐं अलाह जे नबीअ जूं हदीसूं लिखां थो, क़यामत जो ॾींहुं अलाह मूंखे पकिड़े गिने रक़म मुंहिंजी रही, पर इन रक़म नूं वधारे अलाह मूंखे इल्म जी दौलत ॾिनई, अलाह इल्म जी दौलत से मूंखे माला माल करे छॾियईं, इन पैसे खे आउं कीअं नथो सम्झां। ही इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि चए थो त क़यामत जो ॾींहुं जॾहिं थींदो, माण्हूअ खे अमाल नामा मिलंदा, त अलाह मूंखे मुंहिंजो अमलनि जो किताब ॾींदो, त मुंहिंजे किताब में गिला किन लिखियलु हूंदो, गिला की न मूं मुस्लमान कंहिंजी गिला न आई कई, ऐं बिजो ई न आई कई। अज़ीज़ो दोस्तो, अहिड़ा दुनिया में आलम मुहद्दिस थी विया। सऊदी अरब में अलामा अब्दुल्ला बिन बाज़, पाकिस्तान में शाह बदिउद्दीन, मिस्र में अलामा अलबानी, हिंदुस्तान जे सरज़मीन मथे उबैदुल्लाह मुबारकपुरी, अहिड़ा आलम जे फतवे जा किताब लिखिया। पंहिंजे हिन सरज़मीन बनी ऐं पछम जे ज़मीन मथे अलाह मौली अब्दुरीम जहिड़ा आलम पाण खे ॾिने, अहिड़ा आलम हिन ज़मीन मथां वेंदा रहिया। अॼु माण्हू चवंदा जे मौली अब्दुरीम कहिड़ो कमु कयो, मौली अब्दुरीम जेको कमु कयो ही कंहिं बादशाह वटां कमु न ई थियो। मौली अब्दुरीम लोहारीअ जो अॼु फिटाए, जीअं मलाबन जे शहर में चए त मौली अब्दुरीम जहिड़ो लोहारीअ जो अॼु फिटाए त माण्हूअ खे जमात खे भेरी करे चए त हज जेको आहे मके में आहे, हज जेको आहे लोहारी मथे पढ़ाइजे थो, ऐं हुते हिजरे असवद पर रखाइणो आहे, मक़ाम इब्राहिम में बनियो आहे, हीअ बिदत पाण खे कढणी आहे, न का क़यामत ताईं माण्हू लोहारी जो अॼु कंदा। पोइ जॾहिं हज फिटाए अरब जा माण्हू आया, तॾहिं मलाबन जे शहर में चए कच्छ मां कामला आया कुॾी, उतर मां आशिक आया उॾी, लाशक लोहारी वई लुॾी, अलाह अकबर थियो। जॾहिं मुस्लमानी हज मके में ॿिया मड़े भुज जा मकान, असीं इस्लाम ते आहियूं इस्लाम तां सिर सदके, असीं कुर्बान काबे था ख़ुदा जे नाम तां सदके, असीं इस्लाम ते आहियूं इस्लाम तां सदके। अज़ीज़ो दोस्तो, मुंहिंजी अलाह वटि दुआ आहे त वीचारी भाई वीचारी बूबू जहिड़ी अलाह जे दरबार में वेंदी रही, अलाह इन जे ख़ताए खे माफ़ करे, अलाह पाण कुटुंब वारनि खे इन जे मौतम ते सब्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह रब्बिल आलमीन पंहिंजी जमात में मौली अब्दुरीम बदिउद्दीन जहिड़ा आलम वरी पैदा करे। अलाह क़यामत जी हौलनाक कीअं करा,
खौफनाक आवाज कना अल्लाह दलदले कना पाके बचाए अल्लाह पांजी पर्दा पूछी करे मौशर जी जिल्लत ख्वारी कना बचाए अल्लाह जेकी पांजा मरीज अजीज करीब आलम भाई भेणो अल्लाह जी कब्रें की ताजू करे अल्लाह पांजा बीमार बिस्तरे मते पियाई अल्लाह उनके सफ़ाए कामिल ता फरमाए बरे जी शिकल में जो वबा हुई है अल्लाह इनके वबा के दफ़े करे इन वबा के पांजे मुल्क में अल्लाह दूर करे छॾे बाक़ी सच्चा पक्का नमाज़ी बनाए अहिड़े हादसे अहिड़े अचानक खबरिए मौते सुन कना अल्लाह पाके महफूज फरमाए आमीन सुम आमीन वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पानी गया दोनों लिया